अॼु जी कहानी आहे हिकिड़े पक्षी जी जेकी उॾामंदे उॾामंदे हिकिड़े रेगिस्तान में अची पहुचे थो ऐं उते ई फासिजी पए थो। अहिड़े हाल में पहुची थो वञे कि हुनखे न को पीअण लाइ पाणी थो मिले, न को कुझु खाइण लाइ, ऐं अहिड़े गरम रेगिस्तान में फासिजी थो वञे कि हुतां मोटण बि हुन लाइ संभव न थी सघंदो आहे। ॾाढी बुरी स्थिति में उते ई रेगिस्तान में फासिजी पए थो। हिकिड़ो ॾींहुं जॾहिं उते ई वेठो आहे तॾहिं मथां ॾिसे थो कि गरुड़ भॻवानु जेके विष्णु भॻवान जी सवारी आहे मथां उॾामनि पिया, त हुननि खे सॾु करे थो ऐं चए थो मुंहिंजी मदद कयो, मां हिते फासिजी पियो आहियां, मुंहिंजा पंख बि कमु नथा कनि, मां हितां मोटी बि नथो सघां, न को पीअण लाइ पाणी आहे, न को कुझु खाइण लाइ आहे, मुंहिंजी हालति ॾाढी ख़राबु आहे, मुंहिंजी मदद करो। ऐं तव्हां किथे पिया वञो? त गरुड़ भॻवानु चवनि था मां स्वर्ग पियो वञा। त गरुड़ भॻवानु चवनि था मूंखे ॿियो कुझु न खपे, बसि ख़ाली हिन ॻाल्हि जो जवाबु वठी अचिजो कि मुंहिंजी स्थिति कॾहिं ठीकु थींदी, मां कॾहिं वरी उॾामी सघंदसि। हू चए थो ठीकु आहे। गरुड़ भॻवानु जॾहिं स्वर्ग पहुचनि था त देवदूत बीठा आहिनि, हुननि खां पुछे थो भई मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जो जवाबु ॾियो। रेगिस्तान आहे वॾो, हुते हिकिड़ो पक्षी फासी पियो आहे, न को उॾामी थो सघे, न को खाधो पीतो मिलेसि थो, ॾाढी बुरी स्थिति में आहे, हुन जी कुझु मदद करे सघंदा? त देवदूत चवनि था हुन जो को उपाय कान्हे, हू हुन जे पिछले कर्मनि जी सज़ा पियो भोगे, पिछले कर्मनि में जेकी ग़लतियूं कयूं अथसि हुन जी हुनखे 7 सालनि जी सज़ा मिली आहे, त हुनखे उहो ई रहणो आहे। गरुड़ भॻवानु चवनि था वरी बि कुझु त उपाय थींदो कि हुन जी कुझु हालति में सुधार थी सघे। त देवदूत चवनि था ठीकु आहे, असां तव्हांखे हिकिड़ो मंत्र चऊं था, हू हुनखे वञी चइजो ऐं हुनखे चइजो कि हिन मंत्र जो जाप कंदो रहे। गरुड़ भॻवानु चवनि था कहिड़ो मंत्र था ॿुधायो? त देवदूत चवनि था हुनखे चइजो बसि हर हाल में चए हे मालिक तुंहिंजो शुक्र आहे। त उहो चए थो ठीकु आहे। गरुड़ भॻवानु मोटनि था, मोटंदे महिल हुनखे ॿुधाइनि था कि बसि सॼो टाइम इहो चवंदो रहो कि हे मालिक तुंहिंजो शुक्र आहे। पक्षी जेको रेगिस्तान में फाथल हो हुन वटि ॿियो को उपाय हो कान, त बसि इन मंत्र जो उच्चारण चालू कई कि हे मालिक तुंहिंजो शुक्र आहे। भले बुखियो प्यासो हूंदो हो पर तॾहिं बि हिकिड़ी ॻाल्हि चवंदो मालिक तुंहिंजो शुक्र आहे। उड़ामण जी कोशिशि कंदो हो, गरम रेगिस्तान में अची किरंदो हो, तॾहिं बि मुंहं मां इहो ई निकिरंदो हुउसि हे मालिक तुंहिंजो शुक्र आहे। हफ़्तो थी वियो, हफ़्ते खां पोइ गरुड़ भॻवानु वरी उतां ई मथां वञनि पिया त ॾिसनि था कि हुते हिकिड़ो नंढो सो तलाउ थी वियो आहे जंहिंमें पाणी आहे, नंढा नंढा पौधा निकिरी आया आहिनि ऐं हुन पक्षी जा बि नंढा नंढा पंख निकिरी आया आहिनि ऐं हू उॾामण जी कोशिशि करे पियो। त चए थो हीअ त चमत्कार आहे। त स्वर्ग वञे थो, देवदूतनि खां पुछे थो कि तव्हां मूंखे जेको मंत्र ॿुधायो मूं हुनखे ॿुधायो ऐं तव्हां त चयो कि हुन जी सज़ा आहे ऐं हाणे 7 ॾींहंनि जे अंदरि अंदरि मां ॾिसी आयसि कि हुन जी हालति में सुधार थियो आहे। त देवदूतनि चयो ही बसि शुक्राने जो कमाल आहे, छो त हुन हर हाल में शुक्रानो कई। जॾहिं गरम रेत ते किरंदो हो तॾहिं बि शुक्रानो कंदो हो, बुखियो हूंदो हो तॾहिं बि शुक्रानो कंदो हो। त मालिक ॾाढो दयालु आहे, जेको शुक्र करे थो हुन जी सज़ा 7 सालनि जी 7 ॾींहं करे छॾियईं। त हमेशह पंहिंजे मालिक सां हिकिड़ो रिश्तो रखो, शुक्रानो कंदा अचो, ख़ुशि रहो, खिलंदा रहो, खिलाईंदा रहो, कॾहिं पंहिंजे लाइ कॾहिं पंहिंजनि जे लाइ। जय झूलेलाल।